फोर्सेस जी बनू में ऑपरेशन दौरान 8 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। सिक्योरिटी फोर्सेस जे बनू में ऑपरेशन दौरान नाज़रीन खे ॿुधायूं पिया त 8 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। ISPR जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान 8 दहशतगर्द मारिजी विया, जॾहिं त 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पाक फ़ौज जे तर्जुमान मूजिबि फायरिंग जी ॾेवट दौरान हिकु मेजर ऐं 2 जवान बि शहीद थिया आहिनि। शहीद मेजर आतिफ खलील जो तालुक़ आज़ाद कश्मीर सां आहे। ISPR मूजिबि दहशतगर्दनि वटां हथियार ऐं बारूदी मवाद बि हथ आयो आहे। अहम ख़बर ॾियूं पिया, सिक्योरिटी फोर्सेस जे बनू में ऑपरेशन दौरान 8 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। ISPR जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान 8 दहशतगर्द मारिजी विया, 7 ज़ख़्मी थिया आहिनि। पाक फ़ौज जे तर्जुमान मूजिबि फायरिंग जी ॾेवट दौरान हिकु मेजर ऐं 2 जवान बि शहीद थिया आहिनि। शहीद मेजर आतिफ खलील जो तालुक़ आज़ाद कश्मीर सां आहे, जॾहिं त ISPR मूजिबि दहशतगर्दनि वटां हथियार ऐं बारूदी मवाद बि हथ आयो आहे। आगाह कयूं पिया इन अहम ख़बर जे हवाले सां, सिक्योरिटी फोर्सेस जे बनू में ऑपरेशन दौरान 8 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। ISPR मूजिबि दहशतगर्दनि वटां हथियार ऐं बारूदी मवाद बि हथ आयो आहे। पाक फ़ौज जे तर्जुमान मूजिबि फायरिंग जी ॾेवट दौरान हिकु मेजर ऐं 2 जवान शहीद थिया आहिनि।